नाज़रीन, सेवण भरिसां ॻोठ सजावल टालपुर में संगावती तकरार तां मारिजी वियल ॿिनि पुफाटनि जा समूरा कातिल अञा ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। मक़तूलनि जे पीउ जो चवणु आहे त आज़ाद घुमंदड़ जवाबदारनि खां संदनि घर भातियुनि जी हयातुनि खे ख़तरो आहे। उहो इंसाफ़ लाइ पाण खे ॿाहिरि ईंदो। इन हवाले सां रिपोर्ट करियो आहे रियाज़ जमाली। जी नाज़रीन, असीं हिन वक्त सेवण भरिसां ॻोठ सिजावल टालपुर में मौजूद आहियूं। सिजावल टालपुर में जेको संगावती तकरार तां फुफाट हथां जेके ॿ सगा भाउर बेदर्दी सां क़त्ल कया विया। 18 ॾींहं गुज़रण खां बावजूद बि जेके उन मां 6 जवाबदार जेके उन मां 2 गिरफ़्तार कया विया। अञा 4 जवाबदार जेके से रूपोश आहिनि। उन्हनि जे ख़िलाफ़ जेको इंसाफ़ न मिलण जे करे हींअर बि जेके मक़तूलनि जा वारस उन जे जेको आहे सरापा एहतिजाज बणियल आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। 20 ॾींहं कुझु कोन थियो आहे। जेके 2 वठी आयो आहे उहो एसे जो बाक़ाइदे हुनखे थधा पाणी हंध बिस्तरा चांहियूं मानियूं सभु खाराए पियो। कुझु बि नथो कजे। इन्हनि खे मोचड़ा लॻनि त साॻिया जिथे हूंदा उते हो चवंदा बाबा हलो। सभु हुननि खे नंग बंग सभु हुननि खे इहे ॾिठल आहिनि। सो पुलिस कुझु कोन, ॿिन्हिनि खे विहारियो ॾाढो पंहिंजो मज़े सां। फ्रिजनि जो पाणी बोतलूं थधा हंध बंद चवंदे उहो कैदी आहिनि ई कोन। बस ये बब गिरफ्तार कयूं, कुछ भी कोन असां ले कयूं। मुंहिंजा बचड़ा बस ईअं ई पिया आहिनि। पैसो वठी उन्हनि जे अलाए कुझु बि कोन, असां लाइ कुझु कोन। पैसो जो कमु, असां ग़रीब आहियूं, असां मिसकिन आहियूं। उन्हनि खे पैसो घणो आहे। ॿार बि वठी उन्हनि जा छॾे था ॾियनि। हींअर उन्हनि खे पैसो आहे। पैसे जे करे त मुंहिंजा बचड़ा मारे विया आहिनि। को बि अदालत असांजो इंसाफ़ कोन थी। असां उते रहूं था, दाऊं था कयूं, रोऊं था। उहो चई असां तव्हां घर वञो, असां हुनखे गिरफ़्तार कंदासीं। उन्हनि अञा 2 गिरफ़्तार कया, 4 अञा रूपोश आहिनि। उहे असांखे मारे वेंदा। अॼु 20 ॾींहं जेके मुंहिंजा भाइर क़त्ल थिया आहिनि निसार अकरम, अॼु ताईं पुलिस जेके से 2 माण्हू गिरफ़्तार कया, 4 न कयूं। 4 माण्हू जेके न कयूं उहे केॾांहुं विया? आसमान ते विया, ज़मीन खाई वई उन्हनि खे। चइनि 4 आहिनि, 4 ई पिया घुमनि। 2 गिरफ़्तार कई। असांजो निसार अकरम ईअं क़त्ल थी विया आहिनि। अॼु 20 ॾींहं असां लाइ कुझु बि कोन थियो। वरी असांखे धमकियूं था ॾियनि। हिन बच्चनि खे, हिन हिकिड़ो तव्हांजो भाउ हिन खे मारे वेंदासीं। गिरफ़्तार कयो। पुलिस कुझु बि कोन कयो आहे। हाणे असां मुराद अली शाह खे अपील था कयूं त हुननि खे गिरफ़्तार कयो। मक़तूल निसार ऐं अकरम जे वारसनि जो ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि बेतमादी ज़ाहिर कंदे सेवण पुलिस ते इल्ज़ाम लॻायो आहे त सेवण पुलिस जवाबदार धुर जो जेको धुर बणियल आहे ऐं जेके जवाबदार गिरफ़्तार कया आहिनि उनखे पिणु जेको आहे VIP नमूने सां जेको आहे महिमान तरीक़े सां रहायो वेठा आहिनि। ऐं पुलिस जेके उन्हनि जा जेके नंग गिरफ़्तार कया उन पैसा वठी करे उन्हनि खे छॾे ॾिनो आहे। ऐं जेको हिननि पुलिस ड्रामो कयो आहे उहो सिर्फ़ु उन जा घर जो जेको हिकु दीवार ड्राहे असांखे मुतमइन करण जे लाइ वरी उहे वापसि हलिया विया आहिनि। उन्हनि जो जेको माल मता जी पुलिस पाण जेको आहे सो हिफ़ाज़त करी आहे। हिननि चिता ॾींदे चयो आहे त जेकॾहिं SHO सेवण न हटायो वियो ऐं जवाबदार गिरफ़्तार न कया विया त सूमर जे ॾींहुं इंडस हाईवे ते पका चना वटि ही पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदा। कैमरामैन शाह टालपुर सां गॾु रियाज़ हुसैन जमाली, धरती TV सेवण।